अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में भलीकार हवया साया सुमरो आईना बुलेटिन में मुसागत साथ दी फराज शाह सब खबरी का नजर हेडलाइन ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिंधु दरिया जो पानी पाकिस्तान जी लाइफ लाइन आहे। हर सूरत में पंहिंजे हक जो दिफ़ा कंदासीं। सिंतास मुआहदे जी बहाली खां सवाइ पाकिस्तान ऐं भारत विच में पायदार अमन मुमकिन नाहे। दुनिया के पानी के हथियार बनाइण जे ख़तरे जी संगीनी के समझणो पवंदो। इस्लामाबाद में सिंतास मुआहदे बाबत बैनुल अक़वामी सेमिनार के खिताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पानी मामले ते पाकिस्तान के हक़ीक़ी ख़तरा आहिनि। क़ौमी सलामतीअ जे मामलनि ते असां सभु हिक आहियूं। पाकिस्तान अमन चाहे थो पर अवाम जे हक़नि ते सौदेबाज़ी न कई वेंदी। पाकिस्तान जो पानी रोकण जी कोशिश कई वई त भरपूर अंदाज में जवाब ॾींदासीं। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार चयो आहे त भारत जंग जो ॿिज छटण खां पासो करे ॾखण एशिया जे अमन खे ख़तरे में न विझे। पाकिस्तान पंहिंजे पाणी जे वसीलनि मथां गैर क़ानूनी कब्ज़ो करण कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। खिते में पायदार अमन जो रस्तो ताक़त या धमकी सां मुमकिन नाहे। इस्लामाबाद में सेमिनार के खिताब कंदे इसाक़ डार चयो आहे त दरियाहनि बाबति आलमी मुआहदे खे कमज़ोर करण ते भारत खे क़ीमत अदा करणी पवंदी। पाकिस्तान जे पाणी जो रुख मोड़ण या घटाइण जी कोशिश जंग तस्वर कई वेंदी। पाकिस्तान एक तरफ़नि कदमनि खे रद्द करे थो। एतरात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तालड़ चयो आहे त पाकिस्तान जे अवाम जो सिंधु दरिया जे पाणी ते पूरो हक़ आहे। पाणी खे हथियार तौर इस्तेमाल करण इलाइक़ाई आलमी अमन खे नुक़सान पहुचाइण जे बराबर आहे। पाणी रोकण जी कोशिश कई वई त क़ौमी क़यादत असराए तो जवाब ॾियण लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान सिंतास मुआहदे जो हर सूरत में तहफ़्फ़ुज़ कंदो। इस्लामाबाद में सिंतास मुआहदे बाबति बैनुल अक़वामी सेमिनार के खिताब कंदे अता तालड़ चयो आहे त पाकिस्तान लाइ पाणी रुगो कुदरती